मोरो में गवर्नमेंट बॉयज़ स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम हुजण सबब शागिर्द ऐं उस्ताद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे अयास सोलंगी। जी अयास। नाज़रीन, असां इन वक्त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मोरो में मौजूद आहियूं, जेको एक मोरे जो पुराणो ऐं क़दीमी स्कूल है, जिथे सहूलतुनि जी तमामु घणी खोट है। स्कूल में वेहण जे लाइ शागिर्दनि लाइ फर्नीचर ना आहे, पीअण जो साफ़ पानी ना आहे, 1200 खां वधीक TDA सां सिंखे वारो पानी हिते शागिर्द पी रहिया आहिनि। उनजे अलावा जेको हिते बिल्डिंग जो कमु थी रहियो आहे उहो पिणु रोलड़े जो शिकार आहे। अचो त हिते मौजूदु छा चवणु आहे। स्कूल 1964 में जी ठहियो त उन खां पोइ पहिरियों दफ़ो हिन जी रिपेयर जे लाइ, छो त हीअ ॿिनि स्टोरीज़ ते आहे। मथे जेका ॿियो नंबर इहा छित जंहिं ते बीठा आहियूं झापड़ करंदा, जंहिंजे नतीजे में खोड़ सारा शागिर्द ज़ख़्मी थिया। उन खां पोइ सिंध गवर्नमेंट सर्फ जे तरफ़ खां इदारो आहे जेको सर्फ, उन तरफ़ खां 2 करोड़ 78 लख रुपया जेके हिन इदारे जे लाइ मंज़ूर थिया। अख़बार में टेंडर थियो, उनजो साइड ते कोन आयो ऐं इहा छित जेका उन्हनि जेका RCC उहा लॻाई आहे, उन खां पोइ ॿियो को बि कमु कोन थियो आहे। दर दरियूं जेके लॻल हुयूं उहे बि उन्हनि खे पटणियूं हुयूं, न दर दरियूं आहिनि। 2 करोड़ 78 लख में मंज़ूर थियो, उहो अध में छॾे। मुंहिंजे ख़्याल में 20 खां 25% हुननि कमु करायो आहे। हिननि खे रोड ठाराइणा हुया, हिननि खे वॉशरूम असांखे तयारु करे ॾियणा हुआ, असांजे फुटपाथ तयारु करे ॾियणियूं हुयूं, कलर करणा, टाइल्स करणी, पर उहे सिर्फ़ु छित विझी ऐं रवाना थी विया आहिनि त वरी असांखे ख़बर ई कान थी पए त अलाए केॾांहुं दोस्त विया आहिनि। असां काफ़ी इदारनि सां राब्ते में अचण जी कोशिशि कई आहे, लेटर लिखिया आहिनि लाॻापियल डिपार्टमेंट खे, पर अञा को बि पॉज़िटिव रिस्पांस कोन थो पियो मिले। काफ़ी अरसे खां असां हिननि खे जेको आहे चवंदा रहिया आहियूं ऐं हीउ जेको ठीको स्टार्ट थियो त असांखे हिकिड़ी उमेद हुई त हिकिड़ो कमु शुरू थींदो स्कूल जो ऐं ॾाढो बहितरी तरफ़ हली रहियो, पर अचानक कम जे रुकिजण जो सबबु सम्झ में कोन थो अचे त छाजे करे कमु रुकिजी वियो आहे ऐं कहिड़ी सबबु आहे जे करे हीउ स्कूल असांजो क्राइसिस में अची वियो आहे। बिल्डिंग हीअ असांजी जेको कमु रुकियो पियो आहे, असां आला इख़्तियारनि खे, वज़ीर आला सिंध, मिनिस्टर एजुकेशन मोहतरम ज़ियाउल हसन लंजार साहब खां इहा डिमांड था कयूं त असांजे हिन मोरो हाई स्कूल खे जेको बिल्डिंग जो कमु रुकिजी वियो आहे, महिरबानी करे उन ते कंसंट्रेट कयो ऐं इन ते पहिरीं प्रायोरिटी इहा हुजे त असांजो हीउ तइलीमी इदारो जेको क़दीमी इदारो आहे, इन जी जेके रौनकूं आहिनि वरी बहाल करायूं वञनि। जी नाज़रीन, तव्हां हिते मौजूदु उस्तादनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं तइलीम जे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त स्कूल जो जेको अध में कमु रहियल आहे फौरी तौर ते उहो कमु मुकमल कराए हिते जेके शागिर्द ऐं हितां जा रहवासी आहिनि उन्हनि में जेका बेचैनी पखिड़ियल आहे उहा ख़तमु कई वञे ऐं ॿियो जेको स्कूल में फर्नीचर जी खोट आहे, पीअण जे पाणी समेत जेके हिते मसइला आहिनि उहे फौरी तौर ते हल कराया वञनि। जी।